खैर नाज़रीन, आऊं आहियां कमांडो पंवर ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो पंहिंजो पसंदीदा न्यूज़ चैनल सचाई न्यूज़। खैर नाज़रीन, लाड़काणे मां सचाई न्यूज़ जे नुमाइंदे सलेमान मेहमान जी रिपोर्ट शामिल कंदा हलूं त लाड़काणे में इंजीनियर्स जे मान में कार्नर गॾिजाणी पाकिस्तान इंजीनियर्स फोरम जे मेज़बानी में थी गुज़री, जंहिंमें महिमान ख़ासि तौर इंजीनियर ग़ुलाम सरवर कंदर जिन शिरकत कई ऐं नौजवान इंजीनियर्स जो हौसलो बुलंद कयो। अॻुवाणनि तक़रीब खे ख़िताब कंदे चयो त इंजीनियर्स जो मुल्क पाकिस्तान जे तरक़ीअ में तमामु वॾो किरदारु आहे ऐं संदन जी महिनत खे मञता ॾियण जी ज़रूरत आहे त जीअं नौजवाननि जी हौसला अफ़ज़ाई थिए। इंजीनियर ग़ुलाम सरवर कंदर आख़िर में नौजवान इंजीनियर्स खे गुज़ारिश कई त हिन साल हू सिंध सूबे जे वाइस चेयरमैन जे लाइ उमेदवार आहे, संदन खे वोट ॾेई कामयाबु कयो वञे त जीअं नौजवाननि जे बुनियादी हक़नि जे लाइ जिदोजहद ऐं पाकिस्तान इंजीनियरिंग काउंसिल में बहितरीन तब्दीलियूं आणे सघजनि। इन कार्नर गॾिजाणीअ में लाड़काणे जो नौजवान इंजीनियर्स, जंहिंमें इंजीनियर क़ाइमुद्दीन मुग़ैरी, इंजीनियर काशिफ़ तुनियूं, इंजीनियर सजाद मंगी ऐं ॿियनि शिरकत कई। आख़िर में इंजीनियर ग़ुलाम सरवर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो, इंजीनियर भाई भेनरो, मां ग़ुलाम सरवर कंदर, अॻूणो प्रोजेक्ट डायरेक्टर मेहरान यूनिवर्सिटी ऐं अॻूणो प्रो वाइस चांसलर शहीद ज़ेड भुट्टो कैंपस खैरपुर मीरस अवां सभिनी सां मुखातिबु आहियां। मां 4 ॾहाकनि खां इंजीनियरिंग शोबे सां लाॻापियल आहियां। इन दौरान इंजीनियरिंग काउंसिल समेत इंजीनियरिंग प्रोफेशनल बॉडीज़ जे मुख़्तलिफ़ उहिदनि ते कमु कंदो रहियो आहियां। हिन भेरे पाकिस्तान इंजीनियर फोरम सां गॾु सिंध जे वाइस चेयरमैन तौरु इलेक्शन में हिसो वठी रहियो आहियां। उमेदु आहे त अवां पंहिंजे क़ीमती वोट सां इम्तियाज़ हुसैन शाह ऐं मूंखे मतिलबु ग़ुलाम सरवर कंदर खे पंहिंजो क़ीमती वोट ॾेई कामयाबु कंदा। जीअं त मां इंजीनियर्स प्रोफेशनल बॉडीज़ जे मुख़्तलिफ़ उहिदनि ते रही चुको आहियां ऐं इंजीनियर्स जे मुख़्तलिफ़ प्रॉब्लम खां वाक़ुफ़ु आहियां। इंजीनियर्स जे मुख़्तलिफ़ मसइलनि ते प्रोफेशनल बॉडीज़ में आवाज़ु उथारियो आहे ऐं हिन दफ़े बि मुंहिंजी पूरी कोशिश हूंदी रोज़गार ऐं बेरोज़गार इंजीनियर जा मुख़्तलिफ़ जेके मसाइल आहिनि उन्हनि खे हल कजे ऐं उन्हनि नौजवान नस्ल लाइ हिकिड़ी गाइडलाइन छॾे वञा त जीअं उहे अॻिते हली उहो बि पंहिंजो मुस्तक़बिल रोशन कनि ऐं नए नस्ल जे लाइ जेको आहे सो उहो कोशिशा रहनि, इंजीनियर्स जे मसइलनि लाइ बख़ूबी वाक़ुफ़ु कजे। आख़िर में मां अवां सभिनी खे अपील कयां थो त मूंखे ऐं मुंहिंजे पैनल खे इंजीनियरिंग काउंसिल जे इलेक्शन में 8 अगस्त ते पंहिंजो वोट क़ीमती वोट ॾेई कामयाबु कंदा। महिरबानी। पाकिस्तान इंजीनियरिंग काउंसिल जी 8 तारीख़ ते इलेक्शन जेका थी रही आहे उन हवाले सां उनजा सदोखाल नाज़रीन खे ॿुधायो ऐं हितां जा जेके ख़ासि करे वोटर्स आहिनि लाड़काणे जे सराउंडर एरियाज़ जा जेके लाड़काणे पोलिंग में वोट कास्ट कंदा उन्हनि खे तव्हां पैगाम ॾियणु चाहियो। जी वॾी महिरबानी साईं। जीअं त मुंहिंजो नालो डॉक्टर सजाद मंगी आहे ऐं असिस्टेंट प्रोफेसर आहियां मेहरान यूनिवर्सिटी में ऐं उन सां गॾोगॾु एडिशनल डायरेक्टर आहियां क्वालिटी इनहांसमेंट सेल। सचाई न्यूज़ जे तवसुल सां सामीन खे इहो ॿुधाइणु चाहियां थो त 8 अगस्त ते पाकिस्तान इंजीनियरिंग काउंसिल जी इलेक्शन आहे, जंहिंमें पाकिस्तान जा समूरा इंजीनियर्स घर खां ॿाहिरि निकिरनि ऐं पंहिंजे वोट जो भरपूर इस्तेमालु कनि, छो त वोट सां ई तब्दीली मुमकिन आहे। जेसिताईं असीं घरनि मां न निकिरंदासीं त असीं पाकिस्तान इंजीनियरिंग काउंसिल खे तब्दील कोन था करे सघूं। जेसिताईं लाड़काणे जे हवाले सां क्वेश्चन आहे तव्हांजो, लाड़काणे जे हवाले सां त लाड़काणे में सिंध यूनिवर्सिटी कैंपस जेको आहे परवीन एहतसामी उहो असांजो पोलिंग स्टेशन आहे। सभई दोस्तनि खे इहा गुज़ारिश आहे त पहली 8 अगस्त ते घरां निकिरो, सही माण्हुनि खे सही चेहरनि खे पंहिंजी सोच खे वोट ॾियो जेका तव्हांजी तब्दील क़िस्मत बदिलाईंदी। छो त जेके माण्हू सिलेक्ट थी ईंदा, जेके माण्हू तव्हांजे वोट सां इलेक्ट थी ईंदा उहे 2021 खां 2024 ताईं जेको आहे तव्हांजे इंजीनियरनि ते राज कंदा। त उनजे करे वेली सचनि माण्हुनि खे वोट ॾियो त ऐं पंहिंजे वोट जो सही इस्तेमालु कयो। 8 अगस्त इंजीनियर्स जी तब्दीली जो ॾींहुं आहे। वॾी महिरबानी। खैर नाज़रीन, मज़ीद ख़बरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़।
आप हमारी खबरें किसी भी वक्त यूट्यूब, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़, स्पेल है SACHAR स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।